अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बम्बरो। अॼु अव्हांखे अॼोकी मौसम जे बारे में अहवाल ॿुधायूं था। अॼु 9 मुहर्रम ऐं 16 जुलाई। अॼु छाछरो में ज़बरदस्त सिस्टम ठहियो आहे। छाछरो, चेल्हार, उमरकोट ऐं केतिरा ई शहर जा इलाइक़ा आहिनि जिन में बरसाति जारी आहे ऐं ठीकु ठाक बरसाति हले पई। इन्हनि इलाइक़नि में खिमण खे ॾिसिजे त तमामु ताक़तवर खिमणियूं मौजूदु आहिनि। इन खां अलावा कढण ऐं भरपासे इलाइक़नि में बदीन जे इलाइक़े में बरसाति हले थी पई। असां अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीअ बरसाति अॼोके ॾींहं ते यानी 9 मुहर्रम ते केसि ताईं सिस्टम वेंदो त मीरपुर ख़ास ऐं डिगरी, नबीसर रोड, मिठी, इस्लाम कोट, जुडो ऐं टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार ऐं इन खां अलावा मटियारी हैदराबाद ताईं बादल वेंदा, पर थी सघे थो हैदराबाद ताईं पहुचंदे कुझु कमज़ोर थियनि। सिस्टम बरसाति वसाए बि सघे थो ऐं थी सघे थो त कुझु हल्की बरसाति वसे। इन खां अलावा बदीन जे इलाइक़े में बरसाति जारी आहे ऐं कराचीअ जे आसपास बि बरसाति आहे, पर अॼु शाम ताईं जेके सिस्टम आहिनि बरसाति जा उहे ठठे ज़िले में, सिजावल में ऐं कराचीअ ताईं बरसाति वसी सघे थी। इन खां अलावा जेके इलाइक़ा नवाबशाह वारा आहिनि, शहदादपुर, त अॼु शाम ताईं हिकिड़ो सिस्टम नवाबशाह, शहदादपुर, टंडो आदम ऐं भिटशाह जे इलाइक़नि ताईं मुमकिन आहे त पहुचे, जेको उते कुझु न कुझु बरसाति वसाईंदो। अॼु 17 जुलाई ते उत्तर सिंध जे इलाइक़नि में जेकोबाद, कंदकोट, उबाड़ो, शिकारपुर, शहदादकोट, लाड़काणो, सखर, हिंगोरजा ऐं चूंडको, सालेपट, उन्हनि इलाइक़नि में बरसाति जा हल्का फुल्का चांस आहिनि त अॻिते वञी सिस्टम ताक़तवर थींदा त बरसाति वसंदी ऐं बरसाति जा इम्कान नौशहर, फिरोज, बिरिया ऐं दादू में आहिनि, पर एतिरा घणा इम्कान न आहिनि, पर कुझु न कुझु बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि त बरसाति उन्हनि इलाइक़नि में बि थी सघे थी। सिंध पूरे इलाइक़े में सिंध जे पूरब जूं हवाऊं हलनि पियूं जेके बरसाति जी उमेद ॾेखारींदियूं आहिनि ऐं उहे हवाऊं हल्की रफ़्तार जूं आहिनि ऐं टेम्परेचर जेके हलनि था पिया उत्तर सिंध में 43-44 डिग्री सेंटीग्रेड, विचोले में 43 डिग्री सेंटीग्रेड ऐं ॾखण सिंध में 40-41। इन खां अलावा कराचीअ में 35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, पर कराचीअ जे इलाइक़नि में कुझु सामूंडी हवाऊं हलनि थियूं पियूं। इन जे करे बरसाति जो सिस्टम जेको बि ईंदो कराची तरफ़ उहो कुझु कमज़ोर थी वेंदो, पर बरसाति जा चांस ज़रूरु आहिनि जेके कराचीअ जे इलाइक़नि मलीर, गडाब ऐं उत्तर कराची ऐं घारो ऐं घगर जे इलाइक़नि ताईं बरसाति वसण जा इम्कान मौजूदु आहिनि, पर ओलह जे हवाउनि जे करे, समुंडी हवाउनि जे करे बरसाति जो सिस्टम कुझु कमज़ोर थी सघे थो। हाणे असां अव्हांखे ॿुधायूं था सुभाणे 17 जुलाई ते 10 मुहर्रम उल हराम, उन ॾींहुं सिंध में बरसाति जा इम्कान किथे केतिरा आहिनि। ॾखण सिंध में तक़रीबन सभिनी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि जी वज़ाहत कजे त मिठी, इस्लाम कोट, नंगर पार्कर, छाछरो, उमरकोट ऐं डिगरी, मीरपुर ख़ास, टंडो अलायार, टंडो जाम, हैदराबाद, नूरियाबाद, शहदादपुर ऐं नवाबशाह जे इलाइक़नि ताईं बरसाति वसण जा इम्कान आहिनि। फिरोज सां गॾु उन्हनि में बरसाति वसी सघे थी, जॾहिं त चूड़ जमाली, बदीन, जाती, ठट्टो, घारो ऐं कराचीअ जे उभरंदे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान थी सघनि था। सुभाणे यानी 17 जुलाई ते 10 मुहर्रम उल हराम, उन ॾींहं ते गर्मीअ जो अव्हांखे मालूमात ॾियूं त गर्मी जेका बाद
कंदकोट, उबाड़ो, लाखाणो, सखर उतरनि इलाइक़नि में 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं गर्मी वधी सघे थो ऐं विचोले में 43-44 ऐं विचोले वारनि इलाइक़नि में शादातपुर, नवाबशाह ऐं सेवण, इन खां अलावा सांगड़ जा इलाइक़ा शामिल आहिनि ऐं खेपड़ो में 42, हैदराबाद, डिगरी, मातली ऐं बरपासे जे इलाइक़नि में टेम्परेचर 42-43 रहंदो, ठठे में 40 ऐं चूहड़ जमालीअ में 37, घारो 37 ऐं कराचीअ में बि टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं वेंदो। सुभाणे गर्मी वधण जो सबबु इहो आहे त हवाऊं बंदि थी रहियूं आहिनि ऐं हवाउनि जी रफ़्तार घटि हुजण जे करे गर्मी पद वधंदो आहे ऐं इन सूरत में बरसाति जा सिस्टम उहे अची बरसाति वसाईंदा आहिनि। इन करे सुभाणे बरसाति जो सिंध जे काफ़ी इलाइक़नि में इम्कान आहे, जेको असां ॿुधाए चुका आहियूं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसातूं 20 जुलाई ताईं सिंध में मौजूदु रहंदियूं ऐं सिस्टम किथे न किथे ठहंदा रहंदा। सिस्टम जेके ठहंदा उन्हनि जो घणो इम्कान ॾखण सिंध ऐं विचोले सिंध में हूंदो ऐं कुझु सिस्टम इतफ़ाक़ी उत्तर सिंध में बि पहुची सघंदा, ॼणे लाड़काणे, कंबर ऐं जेकाबाद वारनि इलाइक़नि में। पर उत्तर सिंध वारनि इलाइक़नि में जेके सिस्टम वधीक ताक़तवर सूरत में अची सघनि था, उन्हनि में बलुचिस्तान खां सिबी खां जेके बादल ठही ईंदा आहिनि उन्हनि जो इम्कान मौजूदु आहे। उहे उन्हनि जे ज़रिए इन्हनि इलाइक़नि में उतरनि इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। पर जेके राजस्थान खां बरसाति अचे थी पई, उन्हनि जा सिस्टम जेके आहिनि से घणो करे असरअंदाज़ थींदा विचोले सिंध ताईं ऐं दादू ताईं, नवाबशाह ताईं, सांगड़ ताईं ऐं हैदराबाद, ठट्टो, बदीन ऐं नंगर पारकर, मिठी, इन्हनि इलाइक़नि ताईं ही सिस्टम वधीक असरअंदाज़ थी सघनि था। असां ॿुधाईंदा हलूं त राजस्थान में काफ़ी बरसाति ज़्यादा पवंदी ऐं ख़ासि तौर ते कच्छ, भुज ऐं गुजरात जे इलाइक़नि में जमुनानगर ऐं जूनागढ़ वारा इलाइक़ा ऐं कच्छ, भुज जा इलाइक़ा, उन्हनि में बरसाति घणे मिक़दार में पवण जो इम्कान आहे, जेको ईंदड़ 5 ॾींहंनि जे दौरान थींदो। जॾहिं त बम्बई ऐं सूरत, इन खां अलावा ही कोस्टल एरिया जेका इंडिया जी आहे, ओलह वारी कोस्टल एरिया बम्बई सां गॾु जेका हले थी, उन्हनि में तमामु तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। हीअ हुई असांजी मुख़्तसर रिपोर्ट। त असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो जी लिंक फेसबुक ते शेयर कयो त जीअं अव्हांजे दोस्तनि खे बि मौसम जी मालूमात जे बारे में ख़बर पइजी सघे। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।